दरबार साहब में असां कई माण्हू अहिड़ा ॾिठा आहिनि जेके पहिरियों वीचारा जीअं तीअं गुजरान न निकिरंदो, गुजरान निकितो, भॻवानु उन्हनि खे कृपा कई, पोइ भॻवानु वरी वधीक कृपा करे छॾी। मान लो उन्हनि खे ॾींहं में 500 रुपया खपनि त भॻवानु उन्हनि खे 5000 ॾेई छॾिया, भॻवानु उन्हनि खे 10-10 हज़ार ॾेई छॾिया। पोइ छा थियो ख़बर अथव? पोइ उन्हनि भॻवान जो छॾे करे भॼन संसार खे ई ॾेई छॾियो। ॿ टाइम अचण वारा, हिकु टाइम अचण वारा, भॻवानु वधीक बरकत ॾिनी, भक्ति सत्संग सेवा सभु छॾिजी वियो। पोइ छा कयूं? पोयों पइजी विया दुकानदारीअ जे। 10-10 कलाक, 12-12 कलाक, 15-15 कलाक दुकान ते विहण वारा महापुरुष वेठा अथव, ऐं भॻवान जे लाइ कलाक बि कोन्हे। छो? भॻवानु बरकत ॾिनी, धंधो वधायो, समृद्धि अची वई, ॾियण वारे खे छॾे छॾियऊं। दात प्यारी विसरिया दातारा। चओ हरे राम हरे कृष्ण। हिकु महात्मा वटि हिकिड़ो सेवक ईंदो, ॾाढो ग़रीब, बाबा कुझु कोन्हे, दया कयो। संतनि चयो तूं ॿुहारी पाए, लेकिन ओॾीमहिल न पाइजां जेॾीमहिल सत्संग हले। ॿुहारी पहिरियों पाइजां, ऐं सत्संग हले न त सेवा बंदि, सत्संग ॿुधजां, तोखे ॾाढी कृपा थींदी, तन सां बि सेवा थी वेंदी। हथनि सां ग़रीबनि खे ॾे। बाबा मां छा ॾींदुमि? अरे एॾो ग़रीब आहियां छा, हेतिरा सा चांवर खणंदे त 1000 किवलियूं खाई वठंदियूं। तूं सेवा कर, कुझु दान कर। उन कुझु न कयो, सॼे ॾींहं में 2-3 रुपयनि जो दान कंदो, थोरो सो बिस्कुट खणी कंहिंखे अधु फुल्को गांइ खे खाराईंदो, किवलियुनि खे खाराईंदो, ॿुहारी पाईंदो, सत्संग ॿुधंदो। अञा 2-4 महीना बि कोन गुज़रिया, अहिड़ी बरकत पई महाराज, अहिड़ी बरकत पई। सुबुह जो टाइम अचणु बंदि, शाम जो अचे, वरी बरकत अहिड़ी थी शाम जो बि बंदि, 2 टाइम बंदि, हफ़्ते में 1 ॾींहुं अचे। अहिड़ी बरकत पई, पोइ 15 ॾींहंनि में 1 बार, पोइ महीननि में, पोइ साल में 1 बार अचणु लॻो। बाबा जन पुछियो, सतगुरनि पुछियो त प्यारा ईअं छो थो करे? बाबा हाणे तव्हां ई त बरकत ॾिनी आहे, इन करे नथो अचे। उहे ॾींहं यादि अथई चवंदी गुजरान लाइ पैसा कोन्हनि, अॼु भॻवानु तोखे 100 गुना वधीक ॾिनो आहे त उनजो वधीक भॼन कर न, कि उनखे पूरो त्यागे छॾे। अरे बाबा हाणे एॾा कम आहिनि, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे? एॾी ग्राहकी आहे, एॾा ग्राहक बीठा आहिनि, एॾो कमु धंधो वधी वियो आहे, 4 नौकर रखिया आहिनि, पोइ बि फुर्सत कोन्हे। पोइ सतगुरनि छा चयो? उल्टी अरदास कयूं तुंहिंजी हाणे? हा, नथो पचाए सघे न, वरी वापसि खपई उहे ॾींहं? किरी पियो। न न बाबा मां हथ थो जोड़ियां, बाबा ईअं न, ईअं न कजो बाबा, एॾो तव्हां ॾिनो आहे, कृपा कई आहे, हाणे मां कन पकड़िया, सुभाणे खां रोज़ु ईंदुमि। चओ हरे राम। सुभाणे आयो, परीहं वरी गायब। ओहो हो, तॾहिं चवनि था भाई, एक भी न दे 10 भी हिर ले तो मूड़ा कहो कहाँ करे, जिस ठाकुर से नाही चारा ताको कीजे सद नमस्कारा। शुक्र कर, उन सां वधीक प्रेम कर। अॼु तोखे जंहिं 100 गुना ॾींदो आहे, ॾिनो आहे, तोखे 1000 गुना बि ॾेई थो सघे। तूं ओॾे छो थो मन लॻाए? जेकी शइ ॾिनी आहे, जंहिं ॾिनो आहे, उन सां प्रेम कर न भाई। हा, एॾो भॻवानु कई माण्हुनि खे ॾिनो आहे कि 100 साल वेही करे खाई था सघनि, पर उन भॻवान जे लाइ फुर्सत कोन्हे। 100 साल बि घटि थो चवां, उन खां बि वधीक ॾिनो आहे भॻवानु। अहिड़ा बि माण्हू आहिनि, अहिड़ा बि आहिनि, लेकिन पोइ बि भॻवानु मिठो नथो लॻे। ओहो, इहा ई त माया आहे भॻवान जी, इहा ई त तमस आहे, इहा ई निंड, इहो ई मोह आहे, इहो ई त जागरण आहे कि सावधान थी करे भॻवान जो भॼन वधे। भोले बाबा जा वचन आहिनि, सुनहु उमा ते लोग भागी, सुनहु उमा ते लोग भागी, हरि तज हो ही विषय अनुरागी, हरि तज हो ही विषय अनुरागी, ओ हरि तज हो ही विषय अनुरागी। राम जय जय राम, 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 श्री राम जय राम, जय 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 जय
शिव जी चवनि था हे पार्वती ॿुध उहे माण्हू अभागा आहिनि जेके भॻवान खे छॾे करे संसार जे सुखनि सां प्यार था कनि। चओ जय श्री कृष्ण। हर हर महादेव। हर हर महादेव। हरि बोल।